सिंध हाई कोर्ट आईजी सिंध एडी ख्वाजा के कम जारी रखण जो हुकुम ॾींदे वफ़ाक़ ऐं सिंध सरकार के पुलिस खाते में वधीक कानून साज़ी जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत हुकुम ॾींदे चयो आहे त पुलिस खाते में पीएसपी ऑफिसरनि समेत मुक़ररनि बदिलियुनि जा समूरा अख़्तियार आईजी सिंध वटि हूंदा। सिंध हाई कोर्ट में जस्टिस मुनीब अख्तर ऐं जस्टिस उमर सियाल ते ॿधल ॿ रुकनी डिवीज़न बेंच आईजी सिंध के उहिदे तां हटाइण बाबति केस जो 3 माह ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत आईजी सिंध सरदार अब्दुल मजीद दस्ती वारो नोटिफिकेशन कालदम करार ॾींदे एडी ख्वाजा के बतौर आईजी सिंध उहिदे ते बरक़रार रखण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सिंध हुकूमत पारां एडी ख्वाजा के उहिदे तां हटाइण लाइ कानूनी रस्तो अख़्तियार न कयो वियो हो। सूबाई हुकूमत के आईजी सिंध के हटाइण जा अख़्तियार न आहिनि। अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखण लाइ सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमतूं पुलिस एक्ट में कानून साज़ी कनि। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त आईजी सिंध जेके बि मुक़ररियूं ऐं बदिलियूं करे सिंध सरकार या को बि पुलिस ऑफिसर मुदाख़लत नथो करे सघे। अदालत चयो आहे त जेकॾहिं को बि अमलदार आईजी सिंध जे कम में मुदाख़लत कंदो त उन ख़िलाफ़ अदालती कार्रवाई कई वेंदी। अदालत पंहिंजे हुकुमनामे में चयो आहे त 30 साल जो मुदो पूरो थियण खां अॻु आईजी सिंध खे नथो हटाए सघिजे। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त पुलिस खाते में तेज़ी सां मुक़ररनि ऐं बदिलियुनि ते नाकारा असर पवनि था। अदालत सिंध हुकूमत पारां 7 जुलाई 2017 खां पोइ पुलिस ऑफिसरनि जे मुक़ररनि ऐं बदिलियुनि वारा समूरा नोटिफिकेशन कालदम करार ॾेई छॾिया आहिनि। सिंध हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त कमांडिंग आईजी सिंध वटि आहे या उन खां अलावा कंहिं ॿिए जो हुकुम मञे थो त आईजी सिंध वटि उन ऑफिसर ख़िलाफ़ कार्रवाई जा अख़्तियार आहिनि। सिंध हाई कोर्ट एडी ख्वाजा के हटाइण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते 29 माह 2017 ते धुरिन जा मौक़ुफ़ ॿुधण खां पोइ केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। होॾां सिंध सरकार जे वकील एडवोकेट जनरल सिंध बैरिस्टर ज़मीर घुमरे जो चवणु आहे त अदालत तफ़सीली हुकुमनामो ॾिनो आहे। हुन चयो त सिंध हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सिंध हुकूमत दुरुस्त कानून साज़ी करार ॾिनी आहे। एडवोकेट जनरल सिंध जो चवणु हो त पुलिस में 2011 जी कानून साज़ी जो अदालत असांजे मौक़ुफ़ जी ताईद कई आहे। सिंध सरकार जे वकील जो चवणु हो त अदालत आईजी सिंध जी मुक़ररी ते सूबाई हुकूमतनि जो मौक़ुफ़ तस्लीम कयो आहे। सिंध सरकार जे वकील जो चवणु हो त फ़ैसिले में कुझु ख़ामियूं आहिनि जंहिं लाइ हू सुप्रीम कोर्ट सां राब्तो कंदा। एडिशनल एडवोकेट जनरल सिंध गुलाम मुस्तफ़ा मैसर जो चवणु हो त हाई कोर्ट सिंध सरकार जी पुलिस कानून साज़ी 2011 खे दुरुस्त करार ॾिनो आहे। हुन चयो त अदालत सूबाई हुकूमतनि जे अख़्तियार खे तस्लीम कयो आहे। अदालती फ़ैसिले ते सरकार सलाह मशवरा कंदी। हम इसको फैसले को बगौर जायज़ा ले रहे हैं, इसको बहुत डीपली सोच रहे हैं कि हम इस पे क्या करें, क्योंकि इसमें कई चीज़ ऐसी हैं जिस पे हमारे तहफ़्फ़ुज़ात हैं और ये मुशावरत के बाद ही सिंध हुकूमत का कोई फैसला आएगा। ॿुधणी खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे समाजी तंज़ीम जे वकील फैसल सिद्दीकी जो चवणु हो त अदालत असांजो मौक़ुफ़ तस्लीम कंदे आईजी सिंध एडी ख्वाजा खे पंहिंजे उहिदे ते बरक़रार रखण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। फैसल सिद्दीकी वधीक चयो त अदालत पुलिस एक्ट 1861 बरक़रार रखियो आहे। सिंध हुकूमत पारां एडी ख्वाजा जी मुक़ररी ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में वञण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। कैमरामैन अरसलान अमन सां गॾु सिकंदर भुट्टो, सिंध टीवी न्यूज़, कराची। जो आईजी सिंध एडी ख्वाजा साहब को 31 मार्च और 1 अप्रैल के लेटर्स और नोटिफिकेशंस के थ्रू रिमूव करने की कोशिश की थी, वो हाई कोर्ट ने क्वॉश कर दी है, ख़त्म कर दिया है। तो आईजी ख्वाजा साहब अब परमानेंटली बहाल हो गए। कि जो आईजी सिंध की टेन्योर है रूल्स ऑफ बिजनेस में 5 साल की, वो कोर्ट ने कहा है कि वो हुकूमत को फॉलो करनी होगी। अगर उसमें वो अमेंड भी करते हैं रूल्स को तो वो 3 साल से कम नहीं कर सकते। सिंध हुकूमत पारां एडी ख्वाजा जी मुक़ररी ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में वञण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। कैमरामैन अरसलान अमन सां गॾु सिकंदर भुट्टो, सिंध टीवी न्यूज़, कराची।